मां त वञा थो मोकल ते। लेखक साफ़ी दोदो चांडियो लिखे थो त कराची किंगरी हाउस संदन आख़िरी सालगिरह ते ईअं सिंगारियो वियो जीअं कंहिं सिकील ते पुट जी पहिरीं सालगिरह ते सिंगारियो वेंदो आहे। हिन जा कमरा गुब्बारनि सां भरियल हुआ। काटन जो अछो अॻो पहिरें हिकु ज़माने जो जंगी शहज़ादो ऐं मौजूदा दौर जो सियासी किंग मेकर पीर पागारो हर माण्हू सां खिली चर्चा भोग करे मिली रहियो हुयो। हुर जमात जा माण्हू, सियासी दोस्त, साफ़ी ख़ानदान जा माण्हू सभई खे हिन पंहिंजी सालगिरह ते सरायो हुयो। असीं जॾहिं पीर साईं पगार जे कमरे में दाख़िल थियासीं त हिन खिली खीकारींदे साफ़ हिन खे चयो त मूंखां जेतिरा सवाल पुछणु चाहियो था पुछी वठो, छाकाणि त मां वञा थो मोकल ते। सालगिरह जे 2 ॾींहंनि बाद हू कराची जी आगा खान अस्पताल में दाख़िल थियो ऐं वाक़ई हू मोकल ते हलियो वियो। पर मूं पीर पागार खे 3 अलॻि स्टेजनि ते वेही इंतिहाई वेझो ॾिठो। हिकु हुन में हिकिड़ी स्टेज हुई जो हुन हुर जमात जे घर में पैदा थियल कंहिं ॿार जे पीर पागार खे सिर्फ़ु रूहानी रहबर सम्झी सॼो ॾींहुं उन जा नारा हणणु ऐं उन जा कलाम ॻाइणु। ॿी स्टेज हुई सिंध जे क़ौमी ऐं नज़रियाती सियासत में शामिल सभु कुझु सिंध ऐं सिंधी अवाम जे अॻियां रखे पोइ पीर पागार खे परखण जी। ऐं 3 स्टेज हुई हिकु सहाफ़ी पंहिंजी पीर पागार खां सवाल जवाब करणु ऐं उन जी सियासी सरगर्मियुनि खे रिपोर्ट करणु। हिन वक़्तु जॾहिं आऊं हिन मज़मून लिखी रहियो आहियां तॾहिं मूं लाइ इंतिहाई इम्तिहान जी घड़ी आहे त आऊं इन 3 स्टेजनि मां कहिड़ी स्टेज चूंडे पीर पागार जे बारे में लिखां। छो त ही पीर पागार उन पीर पागार जो पुटु हो जंहिंखे सिंध जा माण्हू सूर्य बादशाह जे नाले सां सुञाणनि था, जंहिं नंढी कुंड जे इंतिहाई मुनज़ब गोरेलिया वेड़ हलाई ऐं तारीख़ में साबित कयो त सिंधी माण्हू जाग्राफियाई हवाले सां सिंध में गोरेलिया वेड़ जो माहौल न हुअण बावजूदि इंतिहाई मुनज़म अंदाज़ में गोरेलिया वेड़ विड़ी सघनि था। हथें ख़ाली हुअण बावजूदि दुनिया जी सुपर पावर अंग्रेज़ खे टोटा चबाईंदड़ सूर्य बादशाह पंहिंजो सॼो काफ़िलो मैदान जंग में छॾे हिन दुनिया खे अलविदा कयो। तंहिं करे पीर साईं पगार खे हादसियाती तौर खोड़ रस्ता वरसीअ में मिलिया। हिकु रस्तो इहो हुयो त हू हिन काफ़िले खे जंगी हालत में ई रखे, गोरेलिया वेड़ बरक़रार रखे। अगरि गोरेलिया वेड़ बरक़रार रखे त उहा कंहिंजे ख़िलाफ़, छाकाणि त नंढी कुंड जे विरागो थी चुको हो, पाकिस्तान ठही चुको हो। हाणे गोरेलिया वेड़ कंहिं ख़िलाफ़ विड़े। ॿियो इहो रस्तो हो त हू पीर पागारो अवल खां वठी सूर्य बादशाह ताईं लाॻीतो हर हालत जंग में रहिया। संदन मिल्कियतूं नीलाम थियूं, ॿार लोढ़नि जेलनि में पैदा थिया, लोढ़नि में ई जवान थिया। न तालीम न तरबियत, जेको जवान जवानीअ खे पुॼे उहो तख़्तदारी ते चढ़े वञे। तंहिं करे हिन लुटियल फुरियल ज़ख़्मनि खे चूर चूर हर काफ़िले खे ॿीहर मुनज़म कजे ऐं पेरनि ते बीहारजे। मौजूदा पीर पागार उहा पोईं वाट चूंडे जंहिं ते हू आख़िर ताईं क़ाइमु रहियो। हुर जमात खे मुआशी, सियासी ऐं तालीमी मैदान में न एतिरो अॻिते आंदो जो माण्हू हुर जमात खे संदन हिकु मुनज़म तंज़ीम सॾणु लॻा। पीर पागार वटि हिन वाट ते हलण दौरान बि हिकिड़ी मुश्किल हुई। उहा हुई त जॾहिं पीर पागारो ॾेह मोटियो त मुल्क जी ऐं सिंध जी सियासी स्टेज ते कब्ज़ो हुयो। पीर पागार खे हुर जमात खे ॿीहर बहाली लाइ पंहिंजो रस्तो इख्तियार करणो पियो, जंहिं ते हलंदे हिन मथां तमामु घणी तनक़ीद बि कई, पर पीर पागार उन जी का बि परवाह न कई ऐं सरियाम चवंदो रहियो त मां हुरनि जो लीडर आहियां। आख़िरी सालनि में जॾहिं हिन हुर बदिरां सिंधी इस्तेमालु कयो त मूं हिकु भेरो खणणु सवाल बि पुछियो त पीर साईं तव्हां पाण खे हुरनि जो लीडर सॾाईंदा रहिया आहियो, हाणे सिंधियुनि जो लफ़्ज़ इस्तेमालु पिया कयो। त हुन मुर्की चयो हुर केरु आहिनि, जंहिंजो मतिलबु हुयो त छा हुर सिंधी न आहिनि। हुर जमात खे सिंध जे महक़क़नि, अदीबनि, दानिश्वरनि खां इहा शिकायत रही आहे ऐं अञा बि आहे त हुरनि जी तहरीक खे सिंधियुनि जी तहरीक न सॾियो वियो। हुरनि जी फ़िलहाल ऐं थियल कम खे सिंधियुनि जी फ़िलहाल ऐं न सम्झो वियो, जेका हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी आहे। पर हिन जिन लखे माण्हुनि खे नवाज़े पेरनि ते बीहारियो, उहे हुर छा सिंधी न हुआ? छा उन्हनि जो हक़ु न हो त उन्हनि खे तालीम मिले, रोज़गार मिले, हू पंहिंजनि पेरनि ते बीहनि? छाकाणि त सिंधनि वॾनि अधु सदी वेड़ में गुज़ारी हुई। इन करे पीर पागार तनक़ीद ते ध्यानु ॾियण बदिरां जेका वाट चूंडी उन ते आख़िर ताईं क़ाइमु रहियो। ॿी ॻाल्हि, आऊं हिते लिखणु लाज़मी थो सम्झां, छाकाणि त आऊं रोशन ख़्याल नज़रियाती काफ़िले जो हिसो रहियो आहियां। ही सहाफ़ी जी हैसियत में आऊं वॾी दावा सां चवां थो, सॼे मुल्क में मथे तबिके जे जिन बि माण्हुनि सां मिलियो आहियां उन में मूं पीर पागार जहिड़ो लिबरल ऐं पाड़ू माण्हू ॿियो न ॾिठो। हीउ वाहिद पीराणी गादी जो पीर हो जंहिं पंहिंजे घर में पंहिंजी न्याणीअ खे बि पसंदि जी शादी जो हक़ु ॾिनो ऐं हुर जमात खे बार बार ताक़ीद कंदो रहियो त न्याणियूं पढ़ायो। पढ़ियल छोकिरी अणपढ़ियल नौजवान सां न परिणायो, बेजोड़ शादियूं न करायो। दरगाह ते मर्द ऐं औरत खे बराबरि हक़ हासिल हुआ। हिन जे घर जी लाइब्रेरी में दुनिया जो हर किताब ईंदो हुयो। ऑटोनापोग्राफी संदन पसंदीदा मज़मून हुयो। तारीख़ जी वॾी ॼाण हुअसि, इन करे हर सवाल जो जवाबु कंहिं न कंहिं तारीख़ हवाले सां ॾींदो हो, जेको घणनि माण्हुनि खे सम्झ में न ईंदो हो। सियासी हवाले सां हिन पंहिंजो वज़न एॾो त बरक़रार रखियो जो हर को वटि हली ईंदो हो। पाण कंहिं वटि बि न हली वियो, जेका बि ॻाल्हि दिलि में हूंदी हुअसि चई ॾींदो हो।
मूंखे यादि आहे परवेज़ मुशरफ सां मुलाक़ात दौरान कंहिं सहाफ़ी पुछियो त परवेज़ मुशरफ तव्हां वटि हली आयो आहे, तव्हां छा था चओ? फौरी तौरु चयऊं, इहे त दिल्ली जो ठग मिलण आयो आहे। मिलांसि थो अहिड़ी रीति वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी वटि मिलण आयो। असांजे रूबरू चयाईं त बचो असांजो आहे, पर नालायक जे वर चढ़ियल आहे। पागारो को अवाम आज़ार पीर न हो। संदन ख़ानदानी दरगाह ते मेलो बि न लॻंदो आहे। हू पंहिंजी जमायत सां ईदूं बि गॾु कंदो हो। हीअ दुनिया जी मुनफ़रद जमायत आहे जेका रुॻो ख़ुशीअ जे ॾींहं खे सेलिब्रेट कंदा आहिनि। के वरसियूं मल्हाए मेला लॻाए ॾींहं न आहिनि मल्हाईंदा। मूं हिकु पोड़े हुर खां उनजो कारण पुछियो। हिन जो चवणु हो, असां हुरनि तारीख़ में एॾा ॾुख ॾिठा आहिनि, हाणे ॾुख बदिरां गॾिजी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं, ख़ुशियूं विराईंदा आहियूं, ईदूं गॾिजी मल्हाईंदा आहियूं। हीअ वाहिद पीराणी गादी आहे जेका धागा फीणा न आहे ॾींदी। हुर जमायत पंहिंजी जोहर ऐं मुकमल तौरु लिबरल ऐं एडवांस जमायत आहे। संदन रहबरनि उन ते अमल कयो आहे। तंहिं करे सिंध जी अदीबनि, महक़क़नि, तारीख़दाननि खे हुर जमायत ऐं पागारे ख़ानदाननि लाइ पंहिंजी सोच तब्दील करणी पवंदी, नई तहक़ीक़ करणी पवंदी। मञणो पवंदो त सिंधियुनि जो हिकिड़ो बाग़ी काफ़िलो आहे, हुरनि जो काफ़िलो संदन जो काफ़िलो आहे। मज़बून लेखक दो चांडियो।